Biology class now, chapter 7, lesson 15, definitions, वस्फूं आवां biology जो उस्ताद नजुला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असां जो के लेक्चर जो मौजू आहे definitions वस्फूं exercise number 3 आहे define the following terms हेठ कुछ इस्तिलाह ॾिनल आहिनि उन्हनि जी असां वस्फ बयान कंदासीं नंबर पहिरियों आहे बायोएनर्जेटिक्स बायोएनर्जेटिक्स Bioenergetics is a field in biochemistry and cell biology that concerns energy flow and transformation from one form to another form through living systems. Bioenergetics, biochemistry ऐं cell biology जी field आहे हिन में जानदार जिस्मनि अंदरि तवानाईअ जे वहकिरे ऐं हिक सूरत मां ॿी सूरत में बदिलजण जो मुतालियो कयो वेंदो आहे बायोएनर्जेटिक्स ॿिनि लफ़्ज़नि मां ठहियल आहे बायो याने जानदार हयाती एनर्जेटिक्स याने तवानाई सो जानदार शयुनि जे अंदरि तवानाईअ जे फ्लो ऐं तवानाई जी हिक सूरत मां ॿिए सूरत में तब्दीलीअ जे मुताले खे असां बायोएनर्जेटिक्स सॾूं था नंबर ॿियों टर्म आहे एनर्जी तवानाई एनर्जी इज़ डिफाइंड एज द एबिलिटी टू डू वर्क तवानाई जी वस्फ इहा कई वेंदी आहे त कम करण जी अहलियत खे तवानाई चइजे थो which for biology purposes can be thought of as the ability to cause some kind of change इल्म हयातियात में तवानाई कंहिं रद्द अमल खे शुरू करण या जारी रखण जी अहलियत आहे energy can take many different forms for instance we are all familiar with the light heat and electrical energy ATP chemical energy potential energy etc etc मिसाल जे तौर ते लाइट तवानाई गर्मी वारी तवानाई बिजली वारी तवानाई काइनेटिक एनर्जी ATP वग़ैरह वग़ैरह तवानाई जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि नंबर टियों इस्तिलाह आहे ऑक्सीडेशन रिएक्शन जो अधु हिसो थींदो आहे इन जो अधु हिसो ॿियो थींदो आहे रिडक्शन रिएक्शन ऑक्सीडेशन रिएक्शन छा आहे Oxidation is defined as a process in which an electron is removed from a molecule during a chemical reaction. Oxidation अहिड़ो अमल आहे जंहिं दौरान कंहिं मालिक्यूल मां इलेक्ट्रॉन ख़ारिज थींदो आहे ऑक्सीडेशन यानी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मिसाल जे तौर ते ग्लूकोज जो मालिक्यूल आहे ऑक्सीजन ईंदी हिन सां अची करे एड थींदी त हिनखे बि ऑक्सीडेशन चइबो छो त एडिशन ऑफ ऑक्सीजन इज़ आल्सो कॉल्ड एज ऑक्सीडेशन रिएक्शन ऐं वरी छा थींदो ऑक्सीजन जॾहिं हिन सां एड थींदी त हिननि मंझां इलेक्ट्रॉन रिमूव कंदी सो ग्लूकोज ऑक्सीडाइज़ थींदो छो त हिन जा इलेक्ट्रॉन रिमूव थी विया रिमूवल ऑफ इलेक्ट्रॉन इज़ कॉल्ड एज ऑक्सीडेशन नंबर चौथों इस्तिलाह आहे फूड चेन खाधे जी ज़ंजीर सतें जी साइंस में छहें जी साइंस में तव्हां खाधे जा तालुक पढ़िया हूंदा जंहिंमें फूड चेन ऐं फूड वेब जो ज़िक्र हूंदो आहे फूड चेन छा आहे A food chain is a linear sequence of organisms through which nutrients and energy pass as one organism eats another. खाधे जी ज़ंजीर जानदारनि में खाधे ऐं तवानाई जो तालुक आहे हिन तालुक में जानदार ज़ंजीर जी सूरत में हिक ॿिए सां तवानाई जे या खाधे जे तालुक में रहनि था पहिरियां आहिनि प्रोड्यूसर्स यानी ऑटोट्राफ जेके पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि मिसाल जे तौर ते ॿूटा उन्हनि खे खाईंदो प्राइमरी कंज्यूमर ग्रास होपर पोइ वरी सेकेंडरी कंज्यूमर खाईंदो ग्रास होपर खे बर्ड ऐं वरी पोइ बर्ड खे खाईंदो टर्शरी कंज्यूमर असांजो आहे स्नेक ऐं स्नेक खे वरी खाईंदो एपेक्स प्रीडेटर आउल ऐं आउल खे पोइ डिकम्पोज़र वरी डिकम्पोज़ कंदा आहिनि जीअं मशरूम वग़ैरह आहे या डिकम्पोज़ आहे अहिड़े क़िस्म जे जानदारनि जे तालुक खे असां फूड चेन सॾूं था जिते हिकिड़ो जानदार ॿिए जानदार जे लाइ खाधो थिए थो या तवानाई जो ज़रियो थिए थो नंबर 5 इस्तिलाह आहे ग्रेनम A granum is a kind shaped stake of thylakoids which are the
membrane-like structures found inside the chloroplast of plant cell. बूटे जे जीव ॻाड़े अंदर क्लोरोप्लास्ट में सिके नुमा थाइलेकाइड मादे जूं तहदार बनावतूं थियनि थियूं उन्हनि खे असीं ग्रेनम सॾूं था। ही सिके नुमा बनावतूं आहिनि। हीअ जेका तहदार बनावत आहे इन हिकिड़ी बनावत पूरी अॻे असां ग्रेनम सॾींदा आहियूं। नंबर 6 इस्तिलाह आहे फोटोलायसिस। फोटोलायसिस जे बारे में तव्हां पढ़ी आया आहियो। पाणीअ जे टुटण खे असां फोटोलायसिस तॾहिं चवंदा आहियूं जॾहिं पाणी रोशनीअ जी मौजूदगीअ में टुटे। फोटो यानी रोशनी, लायसिस माना टुटण। Photolysis is a type of chemical reaction in which molecules, especially water molecules, are split into smaller by absorbing light. फोटोलायसिस हिकु कीमियाई अमल आहे जंहिंमें रोशनी जे जज़ब करण सां मालिक्यूल टुटंदा आहिनि। ख़ासि तौर ते पाणीअ जो मालिक्यूल रोशनी जी मौजूदगीअ में टुटंदो आहे। इन अमल खे असां सॾींदा आहियूं फोटोलायसिस। नंबर 7 इस्तिलाह आहे फर्मेंटेशन। The primitive type of respiration which takes place in the absence of oxygen is called as anaerobic respiration or fermentation. खमीर जण या फर्मेंटेशन इन खे असां एनएरोबिक रेस्पायरेशन पिणु चवंदा आहियूं। इहो साह खणण जो इंतिहाई अवाइली क़िस्म आहे। ही साह खणण जो अमल यानी फर्मेंटेशन वारो अमल ऑक्सीजन जी गैर मौजूदगी में थींदो आहे। It takes place in some bacteria, fungi, endoparasite and sometimes in animal. फर्मेंटेशन वारो अमल कुझु बैक्टीरिया में, फंजी में, एंडोपेरासाइट्स में ऐं कॾहिं कॾहिं वरी जानवरनि में पिणु थींदो आहे। This occurs in plants as alcoholic fermentation and in animals as acidic fermentation. फर्मेंटेशन वारो अमल जॾहिं ॿूटनि में थींदो आहे त उनखे चइबो आहे अल्कोहलिक फर्मेंटेशन ऐं जॾहिं वरी जानवरनि में थींदो आहे त हिनखे चइबो आहे एसिडिक फर्मेंटेशन। ॿूटनि में जेको फर्मेंटेशन थिए थो उनखे असां अल्कोहलिक फर्मेंटेशन इन लाइ चऊं था छो त ॿूटनि जे अंदरि ग्लूकोज़ जो मालिक्यूल बग़ैर ऑक्सीजन जे इथनॉल, कार्बन डाइऑक्साइड ऐं कुझु एटीपी जे मिक़दार में टुटंदो आहे। हिते छा ठहियो? इथनॉल, इहो अल्कोहल जो क़िस्म आहे, तंहिंजे करे हिनखे चऊं था अल्कोहलिक फर्मेंटेशन। जानवरनि में वरी एसिडिक फर्मेंटेशन छो सॾियूं था? छो त जानवरनि जे जिस्म जे अंदरि ग्लूकोज़ टुटंदो आहे लैक्टिक एसिड में ऐं कुझु तवानाईअ में। हाणे छा ठहियो? एसिड। तंहिंजे करे असां जानवरनि जे अंदरि थींदड़ फर्मेंटेशन खे सॾियूं था एसिडिक फर्मेंटेशन, यानी जेका प्रोडक्ट पैदा थिए थी उन जे बुनियाद ते फर्मेंटेशन जो नालो ॾिनल आहे। नंबर 8 इस्तिलाह आहे स्ट्रोमा। Stroma is the fluid-filled internal space of the chloroplasts which encircle the grana and the thylakoids. Stroma क्लोरोप्लास्ट अंदर थाइलेकाइड्स, ही थाइलेकाइड जेके डिस्क्स आहिनि ऐं इहो ग्रेना जेको हिन जी तहदार बनावत आहे इन जे चौधारी हिकिड़ो जेलीनुमा मादो थींदो आहे जंहिंखे चइजे थो स्ट्रोमा। It contains chloroplast, DNA, starch and ribosomes. इन स्ट्रोमा जे अंदरि क्लोरोप्लास्ट जो डीएनए, निशास्तो ऐं राइबोसोम्स मौजूदु हूंदा आहिनि। ही आहे असांजो मादो स्ट्रोमा। हिन जे अंदरि तव्हां ॾिसो था त ही डीएनए मौजूदु आहे क्लोरोप्लास्ट जो ऐं हिन स्ट्रोमा जे अंदरि ई वरी तव्हांखे राइबोसोम्स पिणु नज़र ईंदा। नंबर 9 इस्तिलाह आहे एरोबिक रेस्पायरेशन, यानी ऑक्सीजन जी मौजूदगीअ में साह खणण वारो अमल। Type of respiration where food breakdown occurs in the presence of oxygen to produce energy. हिन क़िस्म जो साह खणण वारो अमल ऑक्सीजन जी मदद सां थींदो आहे ऐं तवानाई पैदा थींदी आहे। It is a method of respiration found in majority of organisms. तमामु घणा जानदार इन तरीक़े सां साह खणनि था यानी एरोबिक रेस्पिरेशन कंदा आहिनि। It takes place in the presence of free oxygen. इहो आज़ाद ऑक्सीजन जी मौजूदगी में थींदो आहे। Oxidizing the food, खाधे खे ऑक्सीडाइज कंदो and releasing the maximum amount of energy, for example 2827 kilojoules per mole of glucose or
36 ATP molecules per mole of glucose. इन में यानी एरोबिक रेस्पायरेशन में ग्लूकोज जी जॾहिं ऑक्सीडेशन थींदी आहे त तवानाई जो वधि में वधि मिक़दार पैदा थींदो आहे, तक़रीबन 2827 किलो जोल ग्लूकोज जे हिकिड़े मोल ते या ग्लूकोज जो हिकिड़े मोल ते 36 ATP मॉलिक्यूल पैदा थींदा आहिनि। एरोबिक रेस्पायरेशन जी इक्वेशन इहा आहे त ग्लूकोज ऑक्सीजन जी मौजूदगीअ में टुटंदो कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ में ऐं तक़रीबन 36 ATP जा मॉलिक्यूल पैदा कंदो आहे। वधि में वधि तवानाई जो मिक़दार ग्लूकोज मां पैदा थींदो आहे एरोबिक रेस्पायरेशन जे दौरान। एनएरोबिक रेस्पायरेशन जे दौरान असां पढ़ियोसीं सम एनर्जी यानी थोरे मिक़दार में तवानाई पैदा थींदी आहे। नंबर 9 इस्तलाह आहे पायरुविक एसिड, a colorless organic liquid formed by the breakdown of carbohydrates and sugars during cell metabolism. पायरुविक एसिड बेरंग नामियाती पाणियाठ एसिड आहे जेको ग्लूकोज जी सेल मेटाबॉलिज्म जे दौरान पैदा थींदो आहे, ख़ासि तौर ते ग्लाइकोलाइसिस में। ग्लाइकोलाइसिस एरोबिक रेस्पायरेशन जी पहिरीं स्टेज आहे। इन में ग्लूकोज ॾिसो त छा में थो टुटे, पायरुविक एसिड में। इहो कलरलेस ऑर्गेनिक लिक्विड आहे। It is the final product of glycolysis या glycolysis जी आखिरी पैदावार आहे and is converted into acetyl coenzyme A which is required for the Krebs cycle। ऐं इहो पायरुविक एसिड अॻिते हली करे तब्दील थी वेंदो एसिटाइल कोएंजाइम A में जेको वरी क्रेब्स साइकिल में ज़रूरत में हूंदो आहे ऐं क्रेब्स साइकिल इनखे वरी पोइ कंज्यूम कंदी आहे, जंहिंखां पोइ हिते हुतां केमिकल एनर्जी पैदा थी पहुचंदी इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन में ऐं इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन में उहा कीमियाई तवानाई तब्दील थी वेंदी ATP में। असांजो अॼोको लेक्चर एक्सरसाइज नंबर 3 डिफाइन द फॉलोइंग टर्म्स हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।